ओम साईं राम। अॼु हिकिड़ी ज्ञान जी ॻाल्हि था कयूं। नंढे हूंदे जॾहिं मां को सुठो कमु कंदो हुउसि त मां शाबाशी ॾींदी, मां ख़ुशि थींदो हुउसि। वरी ग़लति कमु कंदो हुउसि त दड़को ॾींदी हुई त वरी मां दुखी थींदो हुउसि। वरी स्कूल में वियुसि त सुठियूं मार्क्स आयूं त टीचर शाबाशी ॾिनी, मां ख़ुशि थियुसि। वरी सुठियूं मार्क्स न आयूं, फेल थियुसि, टीचर दॿक कढी, वरी मां दुखी थियुसि। साॻी ॻाल्हि कॉलेज में थी। वरी नौकिरी ते लॻुसि, उते बि सुठो कमु कयुमि, बॉस शाबाशी ॾिनी त मां ख़ुशि थियुसि। दॿक ॾेई, मां दुखी थी वियुसि। वरी घर में बि जॾहिं घर वारनि सां बि काई सुठो कमु कयां, ख़ुशि थियनि, खिलनि, मुंहिंजी तारीफ़ कनि त मां ख़ुशि थियां। वरी ग़लति कमु थी वञे, काई ॻाल्हि हुनजी वणंदड़ न थिए त वरी कुझु मुंहुं सुॼाइनि त वरी मां दुखी थी वञा। त हाणे मां जॾहिं रिटायर थियुसि त मां हिन ॻाल्हि जे बारे में सोचियुमि त मां सोचियुमि की भई मुंहिंजे ख़ुशीअ जो ऐं ग़म जो दारोमदार जेका हुनजी बागडोर आहे, मां इहे ॿियनि खे ॾेई छॾी आहे। माना मुंहिंजे हथ में कुझु आहे ई कोन। हू मूंखे ख़ुशीअ सां थपथपाइनि त मां ख़ुशि थो थियां। त मुंहिंजो वजूद किथे वियो? मां पंहिंजे ज़िंदगी जी बागडोर ॿियनि माण्हुनि जे हथ में छो ॾिनी आहे? त मां हाणे अहसासु कयो की भई पंहिंजो पाण सां प्यारु करणु जाम ज़रूरी अथव। क़ुर्बानियूं कयो, ठीकु आहे, तव्हांजा फ़र्ज़ पालियो, पर हिकु लिमिट, हिकु लाइन ठाहे छॾियो। तव्हांजी ख़ुशीअ जो जेको इंचार्ज आहियो न, उहो तव्हां आहियो, ॿियो कंहिंखे बि न ठाहियो। इहा ज़िंदगी भॻवानु तव्हांखे ॾिनी आहे, तव्हां भॻवान जा ॿार आहियो। यू आर स्पेशल, देयर इज़ नो सेकेंड दिनेश इन दिस वर्ल्ड। त तव्हांजी इहा ख़ुशी जेका आहे न, तव्हांखे ख़ुशि रहणो आहे, माना तव्हांखे हमेशह ख़ुशि रहणो आहे। तव्हांजी ख़ुशी तव्हांखे खिचणु न खपे। सेवा कयो, कंहिंखे धकु न हणो, पर केरु तव्हांखे धकु हणे हुनखे उनजी उहा इजाज़त बि न ॾियो। नो बडी शुड टेक एडवांटेज ऑफ योर गुडनेस। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम।